बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असी पास्ट पोटेंशियल टेंस यानी ज़मान माजी इम्कानी जे एक्टिव वाइज जे जुमलन के पैसे वाइज में तब्दील कंदासूं। उनका आगे में असी जेको है ज़मान हाल इम्कानी जे एक्टिव वाइज जे जुमलन के पैसे वाइज जे जुमलन में तब्दील करे चुका आहियूं। अचो तो असी पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। तो हाणे असां चऊं था त ज़मान माजी इम्कानी जे एक्टिव जे जुमले में जेको आहे सब्जेक्ट कुड जेको आहे हेल्पिंग वर्ब ड्राइव जेको आहे मेन वर्ब ऐं ए कार जेको आहे ऑब्जेक्ट आहे। तो हाणे जॾहिं असीं इन एक्टिव जुमले के पैसिव जुमले में तब्दील कंदासूं त इन जेको आहे टेंस में कुड ई वाहिद जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी जे क़िस्मनि जो जेको आहे सब्जेक्ट्स सां इस्तेमालु थिए थो, चाहे उहे प्रोनाउन हुजनि, चाहे उहे नाउन हुजनि, चाहे सिंगुलर हुजनि, चाहे प्लूरल हुजनि, तो उन सभिनी जा जेको आहे कुड इस्तेमालु थिए थो। ऐं जॾहिं असीं जेको आहे एक्टिव जे जुमले के पैसिव जे जुमले में तब्दील कंदासूं त कुड जेको आहे उहो कुड बी में चेंज थी वेंदो। हाणे ॾिसूं था त असांजे जेको आहे एक्टिव जे जुमले में जेको आहे ए कार जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे, जेको पैसिव जे जुमले में असांजो सब्जेक्ट बणिबो त असां लिखंदासीं ए कार कुड जेको आहे असांजो कुड बी में चेंज थी वेंदो। ए कार कुड बी थर्ड फॉर्म ड्राइव जो जेको आहे ड्राइवन उनखां बाद में जेको आहे बाय प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो ऐं उनखां बाद में आई जेको आहे ऑब्जेक्टिव केस मी में चेंज थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असांजो फर्स्ट सेंटेंस जेको आहे उहो एक्टिव जे जुमले मां पैसिव जे जुमले में चेंज थी वियो। उनखां बाद में असां सेकंड सेंटेंस आहे यू कुड डू होमवर्क। इन में होमवर्क जेको आहे असांजो ऑब्जेक्ट है जेको असांजो पैसिव जे जुमले में सब्जेक्ट बणिबो। होमवर्क कुड जेको आहे कुड बी में असांजो चेंज थी वेंदो। होमवर्क कुड बी डू जेको आहे थर्ड फॉर्म डन में हलियो वेंदो। होमवर्क कुड बी डन उनखां पोइ बाय खां बाद में असांजो यूज जेको आहे ऑब्जेक्टिव केस जेको यू थींदो उहो असां सेम रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो ॿियो सेंटेंस बि जेको आहे उहो एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील थी वियो। थर्ड जेको असांजो सेंटेंस आहे उहो जेको आहे नेगेटिव आहे। इन जे करे उन में जेको आहे कुड सां गॾु नॉट एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट यूज़ थियो आहे। जॾहिं हाणे असां जेको आहे कुड जीअं पहिरीं असांजो कुड जेको आहे कुड बी में चेंज थियो पियो त हाणे असांजो कुड नॉट जेको आहे कुड नॉट बी में चेंज थी वेंदो। इन जे करे अचो असां जेको ॾिसूं त असांजो जेको द क्लास जेको आहे हिन में ऑब्जेक्ट है जेको असांजो पैसिव जे जुमले में सब्जेक्ट बणिबो। द क्लास कुड नॉट खां बाद में असां जेको आहे बी रखंदासीं। कुड नॉट बी अटेंड जो जेको आहे थर्ड फॉर्म जेको आहे वर्ब जी अटेंडेड बाय वी जो जेको आहे ऑब्जेक्टिव केस अस थींदो रखंदासीं। द क्लास कुड नॉट बी अटेंडेड बाय अस। उनखां पोइ असां फोर्थ सेंटेंस जेको असांजो पॉजिटिव आहे ही कुड लर्न ग्रामर। तो ग्रामर जेको आहे असांजो हिते सब्जेक्ट बणिबो ग्रामर। उनखां बाद में असां जेको आहे हेल्पिंग वर्ब कुड ऐं उन सां गॾु जेको आहे बी कुड बी लर्न जो थर्ड फॉर्म जेको आहे लर्नड। उनखां बाद में जेको आहे बाय असां लिखंदासीं लर्नड बाय। उनखां बाद में असां जेको आहे ही जो ऑब्जेक्टिव केस हम लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो फोर्थ सेंटेंस भी जेको आहे उहो एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील थी वियो। उनखां बाद में असांजो फिफ्थ सेंटेंस आहे इंट्रागेटिव शी कुड शी सिंग अ सॉन्ग। त हाणे जॾहिं असां एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में चेंज कंदासीं त असां जेको आहे जीअं असांजो ऑब्जेक्ट आहे ए सॉन्ग त हाणे इहो असांजो सब्जेक्ट बणिबो। इन जे करे असीं जेको आहे इन खां अॻु में कुड ऐं ए सॉन्ग खां बाद में जेको आहे बी रखंदासीं। कुड ए सॉन्ग हाणे जेको आहे असां बी रखंदासीं। कुड ए सॉन्ग बी सिंग जो थर्ड फॉर्म संग बाय। उनखां बाद में जेको शी जो ऑब्जेक्टिव केस हर रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे असांजो इंट्रागेटिव जो जेको एक्टिव वाइज हुयो असां उनखे पैसिव वाइज जे इंट्रागेटिव जेको आहे सेंटेंस में चेंज कयो। उनखां बाद में सिक्स्थ सेंटेंस आहे जेको असांजो इंट्रागेटिव ऐं नेगेटिव आहे। त इन में भी असां जेको आहे देन जेको आहे असांजो ऑब्जेक्टिव केस आहे। त असां इन काल में जेको आहे कुड
ऐं उन खां बाद में जेको आहे देम जो सब्जेक्टिव केस जेको दे थींदो उहो रखंदासूं। कुड दे खां पोइ असां जेको आहे नॉट, ऐं नॉट खां बाद में जेको आहे असां बी रखंदासूं। कुड दे नॉट बी पनिश्ड जो थर्ड फॉर्म पनिश्ड। उन खां बाद में जेको आहे असां बाय, ऐं बाय खां बाद में जेको आहे दे जो ऑब्जेक्टिव केस देम रखंदासूं। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको एक्टिव वॉइस जो इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस हुयो असां उनखे पैसिव वॉइस जे इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस में चेंज कयो। उन खां बाद में असांजो 7th नंबर सेंटेंस आहे अली कुड किल अ स्नेक। त इन में जेको आहे ए स्नेक जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे, जेको पैसिव वॉइस जे जुमले में असांजो सब्जेक्ट बणबो। ए स्नेक could be kill जो थर्ड फॉर्म killed by अली जो ऑब्जेक्टिव केस एंड सब्जेक्टिव सेम आइन जे लेसन दिखाऊं थी बाय अली। और का बाद में सन लास्ट सेंटेंस है गर्ल्स कुड बाय सम ड्रेसेस। तो इन्हीं में जो सम ड्रेसेस है सन जो ऑब्जेक्ट है उनके साथ सब्जेक्ट बना रखंदासूं। सम ड्रेसेस कुड बी बाय जो थर्ड फॉर्म कुड बी bought by girls। दोस्तों आज के लेक्चर में असां जेको आहे पास्ट प्रोटेशनल टेंस जे पॉजिटिव नेगेटिव इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस के जेको आहे असां एक्टिव वॉइस मां पैसिव वॉइस में तब्दील करण सिखियासूं। पास्ट प्रोटेशनल टेंस जे जुमलन में जेको आहे कुड जेको आहे हेल्पिंग वर्ब हूंदो आहे। जॾहिं बि असां एक्टिव वॉइस जुमले के पैसिव वॉइस में तब्दील कंदा आहियूं त कुड जेको आहे असांजो कुड बी में चेंज थी वेंदो आहे। ऐं जेकर नेगेटिव आहे कुड नॉट आहे त उहो कुड नॉट बी में चेंज थी वेंदो आहे। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जंहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।